शाह करीम बरसां राधोरी मोड़ी लॻ ॻोठ हाजी अब्दुल्ला रिंद मां कल्ह शाम जो पुरासर नमूने गुम थियल 8 सालनि जो शागिर्द नौजवान नुजू कमार वलद ॾेजू कोहली जे घर बरसां काठू ढंढ मां मुबीना तशदुद थियल ॻिची में जंगियुनि में रसो ॿधियल लाश हथ कयो वियो। इतला ते बुलरी शाह करीम पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल पहुचायो, जिते लाश जो पोस्टमार्टम कयो वियो। डॉक्टरनि जो चवणु निगर सां जिस्म ते ज़ख़्मनि जा ज़ाहिर निशान मौजूदु आहिनि। गलो दॿायो वियो अथसि। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट लाइ जूज़ा वठी लेबॉरेटरी मोकिलिया पिया वञनि। क़त्ल थियल नेगरे जे वालिद ॾिजू कोहली ऐं ॿियनि वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे अगवा करण बैदि बेदर्दी सां क़त्ल करे लाश ढंढ में उछलायो आहे। असां पुलिस खां क़ातिल फौरी तौरु गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो करियूं था। ॿिए पासे DSP बुलरी शाह करीम सईद माजिद शाह SHO बुलरी वाक़े वारे हंधि पहुची ॻोठाणनि समेत संदसि वारसनि खे तफ़सील वरिता। DSP सईद माजिद शाह ऐं SHO कमरुद्दीन राहमू जो चवणु हो त नेगरे खे क़त्ल कंदड़ कानून खां बची नथा सघनि। असांजी कोशिश जारी आहे। समूरे रुख खां जांच कई वेंदी। जल्द क़ातिल गिरफ़्तार करे मंज़र आम आणे कैफ़रे किरदार ताईं पहुचाया वेंदा।